नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में वफ़ाक हुकूमत पारां पेट्रोल जी शयुनि जी अघनि में घटिताई खां पोइ मुल्क जे ॿियनि शहरनि जीअं खिप्रो में भी पेट्रोल नायाब थी वियो। खिप्रो जे मुख़्तलिफ़ पंपनि ते पेट्रोल न आहे, शहरी परेशान आहिनि। हिननि शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त जॾहिं पेट्रोल महांगो थींदो आहे मिलंदो आहे, पर जीअं पेट्रोल सस्तो कयो वियो आहे त पेट्रोल नायाब थी वियो। पेट्रोल न मिलण जे करे असीं तमामु घणा परेशान आहियूं। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त पेट्रोल जी फ़राहमी खे यकीन बणायो वञे, शहरनि में जेका बेचैनी फैलियल आहे उनखे ख़तमु कयो वञे। तेल आई कोन, लॉकडाउन लगी भी तेल ॾींदा कोन, तेल कोन छा था चवनि? तेल आई कोन। असां त तेल 2 टे पंप फिरी आया, कोन मिलियो। छा था चवनि? त तेल आहे कोन, पंप ते किथे भी कोन पियो मिले। छा था चवनि? चवनि तेल आहे भी कोन, रेट थी वियो 9 रुपया, तव्हांखे ख़बर आहे? जी हाँ, तेल सस्तो थी वियो। इन जे करे कोन पियो, छाजे करे कोन करे? रेट घटि जे करे, रेट किरी वियो न, 9 रुपया रेट घटि किरियो इन जे करे। असां इहो ई चवंदा आहिनि पेट्रोल खोलनि, पेट्रोल ॾियनि, आवाम परेशान वेठी आहे। आंकड़ में नथो मिले, नको हिते मिले। पोइ हाणे तव्हां इंतज़ाम में कहिड़ी अपील कंदा? बसि छा कयो, असां इंतज़ाम में यही चवंदा महिरबानी करे तेल ॾिनो वञे। 3 ॾींहं खां परेशान है, मेहरबानी भराए मेहरबानी तेल खोले वञे। खड़ी करेंगे भजन, क्या करेंगे? नहीं, तेल क्यों नहीं मिल रही, क्या वजह है? ये तो पता नहीं दे रहे हैं, बस यही वजह है। तो आप अभी बढ़ जाता तो दे देते, घट गया भी नहीं देंगे। क्या अपील करेंगे, गाड़ियाँ खड़ी करेंगे, बस पैदल चलेंगे और क्या करेंगे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।